ओ मुझा प्यारा शागिर्द तवज्जो कयो तव्हांखे ख़बर आहे रमज़ान शरीफ़ अची वियो आहे हिन रमज़ान शरीफ़ में असां बि दुआ घुरऊं हाज़िर उस्ताद बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। ओ मुंहिंजा मिठा रब करीम आहियूं त असां दर्ज़ी पर कंहिंजा बि न आहियूं कर्ज़ी। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठा रब करीम तूं बेपरवाह बादशाह आं असां मिसकीन आहियूं दर्ज़ी ग़रीब आहियूं सॼो साल वेठा हूंदा आहियूं आख़िरी हिन 12 महीने में कमाईंदा आहियूं। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मिठा रब करीम हा इहे जेके असां खां गिराक जोड़ा था सिबराइनि अल्लाह पाक इन्हनि जे दिलनि खे असांजे लाइ नरम कर जेके 700 रुपया ॾियनि था किरकी किरकी उहे 1200 रुपया ॾियनि आमीन। ओ मुंहिंजा रब करीम हे वापडा वारनि खे बि असांजे लाइ दिलि में रूह में रहम विझ। ओ मुंहिंजा अल्लाह पाक इहे बिजली बंदि न करनि छो त पोयों रमज़ान जो ॾहाको असां दर्दनि जे लाइ अॾो अज़ाब हूंदो आहे 1 मिंट जे लाइ बि बिजली बंदि न कनि जीअं असां लटा सिबी सघूं। आमीन। हा मुंहिंजा मिठा रब मालिक इहे जेके असां वटि हेॾा जोड़ा ठहिया पिया आहिनि अलाह साईं जेके इहे जोड़ा ठहिया पिया आहिनि बटन जे रूह में रहम विझजांइ त ईद ते न खणण अचनि त जीअं असां पाण पंहिंजे बचनि खे पारायूं। आमीन। ओ मुंहिंजा मिठा रब करीम तूं बेपरवाह बादशाह आं इहे काजन ऐं अवरलाक वारनि जे बि दिलनि खे असांजे लाइ नरम कर त जीअं असां सां रिआयत कनि। आमीन। बाबा उस्ताद बाबा साईं जे लाइ दुआ करो त मसवाड़ जेको न वधाए असांजो। हा 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 ओ मुंहिंजा मिठा मालिक रहीम आ तूं करीम आ तूं कुल शयुनि क़दीर आ हे जेके दुकाननि जा मालिक आहिनि असां त ग़रीब आहियूं कमाइण वारा मज़ूर हे दुकाननि जा मिल्कियतनि ऐं प्रॉपर्टियुनि जा मालिक अल्लाह साईं इन्हनि जे दिलनि खे नरम कर त असां दर्दनि सां रिआयत करनि किराए में। आमीन। साईं हिकिड़ी दुआ इहा बि घुरो जीअं ईद गुज़री वेंदी आहे माण्हू फोन कंदा आहिनि कपिड़ा न खणी वेंदा आहिनि ॿिए ॾींहं ते चवंदा आहिनि जोड़ा कढी उहे न अचनि। अल्लाह साईं जेके इहे देरि सां ईंदा आहिनि इहे देरि सां अचनि न जेके बचा सचा असां पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि सालनि भाणेजनि खे ॾियूं। आमीन। पाण बि पायूं पंहिंजे बचड़नि खे बि पारायूं। हा इहे जेके रील महांगा थी विया बटण महांगा थी विया उहो बकरम महांगो थी वियो सिलायूं महांगियूं थी वियूं अल्लाह साईं इन्हनि सिलाइनि वारनि जी सिलायूं असांजूं वधाए बकरम हेठि कर रील हेठि कर बटण हेठि कर छड़ो असां कमायूं। आमीन। उस्ताद हिकिड़ी दुआ इहा बि थी वञे जो हे सॼी ईद कमाए करे कोमरी ऐं नारायण कागन हलिया हलूं इंशा अल्लाह। ओ मुंहिंजा रब करीम जेके मुंहिंजा शागिर्द आहिनि जेके मुंहिंजा कारीगर आहिनि जेके दुकान ते मां वटि कमाइनि था इन्हनि जे दिलनि खे बि मुंहिंजे लाइ नरम कर त जीअं मूंखां तारीख़ घटि वठनि चओ आमीन। न न न साईं इहो आमीन न इहो आमीन न साईं ॿी दुआ साईं ॿी दुआ जाॾे काॾे आमीन चओ था बाक़ी हिते आमीन न चवंदव न साईं बसि मां सम्झी वियुमि तव्हां मुंहिंजा सचा न आहियो बसि मां दुकान बंदि थो कयां पघार जेको आहे तव्हां वधायो। मूंखे इहा ॻाल्हि नथी वणे बाबा मां दुकान बंदि थो कयां मां दुकान बंदि करे घासलेट जो डीपू थो खोलियां चओ आमीन। आमीन। उतो माल सां घर वञो बंदि कयो बाबा।